ब्यूरो चीफ नवाब कुरैशी जी रिपोर्ट मुताबिक। नाज़रीन, सूफ़ानी रूहानी जमात अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर्स जे ग्रुप हज़रत शाह बिलावल नूरानी रहमतुल्लाह पारां माहवार 21वीं महफ़िल कसरत दुरूद पाक SOPs तहत मुनक़द कई वई, जंहिंमें 7 करोड़ 18 लख दुरूद पाक, 7 ख़तमुल क़ुरान ऐं 7 दिलाइल अल ख़िरात जी इज्तिमाई दुआ सूफ़ानी रूहानी जमात अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर्स जे सरवान साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी जिन फरमाई, जंहिंमें सेवण समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। जगमशहूर नात ख़्वां शाहनवाज़ थईं महफ़िल में नात ख़्वानी करे महफ़िल में मौजूद माण्हुनि खे झुमाए छॾियो। महफ़िल खे ख़िताब कंदे सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी चयो त अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर्स जो पैगाम ॾेही तोड़े परॾेही तेज़ीअ सां फैलिजी रहियो आहे ऐं असीं ही मोहबतुनि भरियो पैगाम दुनिया जे कुंड कुर्स ताईं पहुचाइण लाइ हर वक़्तु कोशान आहियूं। असांजी टीमनि जो हर हिकु कारकुन पंहिंजे ॾिनल ड्यूटीअ खे बख़ूबी अंजाम ॾेई रहियो आहे। ही 21वीं जी महफ़िल बि हिकु दर्सगाह आहे जिथां खां उन पैगाम खे आम करण जी सिख्या ॾिनी वञे थी। आख़िर में आयल सभिनी दोस्तनि खे नंगर करायो वियो, जॾहिं त हिन प्रोग्राम जा तमामु इंतज़ामात अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर्स जे ग्रुप हज़रत शाह बिलावल नूरानी रहमतुल्लाह जे दोस्तनि संभालिया।